नाज़िल लकी गुलाम शाह में जहान खान थाने जी पुलिस पारां नींगर ते तशद्दुद कयो वियो। उन ई हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हिदायतुल्ला महर। जी हिदायतुल्ला। लखी गुलाम शाह वेझो जहान खान चौकी पुलिस पारां जहान खान शहर जो रहवासी जेको 12 सालनि जो नींगर आहे सुहेल भयो, जंहिंखे मुबैना मोटरसाइकिल फुर के शक जे ॾोह में गिरफ़्तार करे जहान खान चौकीअ ते सख़्तु तशद्दुद कयो वियो ऐं उनखे बेहोशी वारी हालत में लखी सिविल अस्पताल आंदो वियो, जॾहिं त उनखे राति देरि सां तशद्दुद बाद छॾियो वियो आहे ऐं पुलिस जेको आहे सो घर ते तशद्दुद पिणु उनजी अमर ते कयो वियो आहे। वधीक उन ते असां घर में मौजूद आहियूं, उनखां पुछूं था उनजो छा चवणु आहे। 12 ॼणा हुया। मुंहिंजी अमर खे बि विढ़िया। मुंहिंजे भाउ जो दाज बाज हुयो, 1.5 तोलो सोन हुयो, 50,000 कैश सेफ मां बि खयों हुयो। मूंखे धकायो। मां पुछां थी अदा तव्हांजो इहो न आहे कानून, तव्हांजो कानून ॿाहिरि आहे, अंदरि न आहे तव्हांजो कानून। जहान खान जेका त जहान जी पुलिस हुई आया, अंदरि घिरिया अची, घिरी करे मुंहिंजो सोन खयों 1.5 तोलो, 50,000 खयों, मुंहिंजे पुट जी शादी ॾाज खयों। मूंखे धक ॾाढा मां रुन में रड़िया में ॾाढो मुंहिंजे पुट खे अची कुटियऊं। मुंहिंजो हक़ कयो अदा मां न ज़ाल आहियां। असां सां अहिड़ो वाक़ियो न थिए ॿीहर। हे सोहेल भाई जो ऐं उन्हनि जे घर में आया, उनखे कुटियऊं। जहान खान में जेको आहे सो सोहेल जे घर में बीठा आहियूं ऐं सोहेल जो ऐं उनजे अमर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जेको आहे सो जहान खान चौकी इंचार्ज जे ख़िलाफ़ु दाहियो आहे त हुननि जेको आहे सो ज़ोरी में घर में घिरी करे असां मथां तशद्दुद कयो आहे ऐं रोक रक़म ऐं जेके सोना ज़ेवर पिया हुया उहे खणी विया आहिनि। हिननि फौरी तौर ते SSP शिकारपुर DIG लाड़काणो IG खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। हिदायतुल्ला महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।